सिंधी मीडिया तरफां ऐलानियल सिंधी सक़ाफ़ती ॾियारो धारी आबादकारी जे नेकाली जे नारे हेठि मल्हायो पियो वञे। सॼी सिंध जियां अॼु तालका शुजाबाद जे हेडक्वार्टर मखण समूह ते बि मखण समूह प्रेस क्लब शुजाबाद पारां सक़ाफ़ती ॾियारे जी तक़रीब रथी वई, जंहिंमें इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ शख़्सियतनि जुमन खान मरी, ज़हीर अहमद, मोहम्मद समूह, शर्जील समूह ऐं इलाइक़े जे नौजवाननि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि क़ौमी वेस पाए पिणु शिरकत कई। उन मौक़े ते ग़ुलाम मोहम्मद समूह पारां महिमान ख़ासि साईं ज़ैन शाह ऐं इब्राहिम समूह खे अजरक पिणु पाराया। प्रोग्राम में प्रेस क्लब जे सदर ॼाम मुनवर समूह ऐं जनरल सेक्रेटरी अकबर लिगारी तक़रीर कंदे पिंडाल में मौजूद महिमाननि सां मुख़ातिब थींदे चयो त एकता जो ही ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। असांजी सिंध जी ही तारीख़ अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिए थी। उन मौक़े ते माण्हुनि पुराण टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जेको सिर्फ़ु टोपी ऐं अजरक ताईं महदूद न आहे, पर असांजी उथण वेहण, असांजी ॿोली, असांजो जेको रीतू रस्मूं जेके आहिनि उहो बि कल्चर जो हिसो आहिनि। असां अची रुगो हिन ते असांखे मैसेज ॾिए थी त सिंध में जेके धारिया आहिनि उहे असांखे नामंज़ूर आहिनि ऐं सिंध में जेके नियाणियुनि सां जेको ज़ुल्म थींदो रहियो आहे उहो असांखे नामंज़ूर आहे ऐं असीं चाहियूं था त सिंधी क़ौम हज़ारनि सालनि जो तसलसुल आहे। जेकी सक़ाफ़तनि जा रंग रगी पई आहे अॼु, इहे असांजा मच कचहरियूं असांजे ॻोठनि में थींदियूं। असांजा वॾा तोड़े नंढा हिक ॿिए सां सूर ऐं ॾुख सोरींदा हुआ, हाल होरींदा हुआ। उहा जेकी विसरी वियल सक़ाफ़त जो 3 दिसंबर जो जेको ऐलान कयो वियो आहे, इहो असांजो क़ौमी ईद जो ॾींहुं आहे। कल्चर डे खे असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं, जीअं असां ॿियूं पंहिंजो रस्मी ईदूं मल्हाईंदा आहियूं क़ौमी शरीयत मुताबिक़, ईअं कल्चर। असीं शुक्रगुज़ार आहियूं प्रेस क्लब मखण समूह जा जिन प्रोग्राम रखियो ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे ॻोठ वारनि जा जंहिं मिली करे ही सखावती ॾियारो रखियो ऐं इंशाअल्लाह हर साल असां पंहिंजी सखावत खे ईअं ई उजागर कंदासीं। तक़रीब जे आख़िर में सुगड़न ऐं क़ौमी रागी जान मोहम्मद काका क़ौमी गीत पिणु ॿुधाया ऐं नौजवाननि पारां रक़्स पिणु कयो वियो। कैमरामैन साहिल सिंधी सां गॾु मां आहियां अंसर कासकली, पुराण टीवी न्यूज़, मखण समूह, शुजाबाद।